अस्सलाम वालेकुम दोस्तों। जे त आऊं आहियां मोहम्मद इसहाक परियार। अॼु अव्हांखे ॿुधायां थो नसरपुर जी तारीख़ पस मंज़र बाबति हिकु नंढिड़ो हिकिड़ो तारीख़ी पस मंज़र। नसरपुर जी तारीख़ जेका आहे उहा रूहानी सकाफ़ती ॻाल्हियूं नसरपुर जेका सिंध जी आहे, नसरपुर जेको तारीख़ आहे, हिते नसरपुर हर घटी हर दीवार कान का तारीख़ ॿुधाए थी। हिते इल्म जे उजाले सां स्कूल ऐं मदरसा पिण आहिनि। सूफ़ियत जेका आहे उहा रोशनीअ सां दिलनि जा दर खोलींदड़ दरगाहूं बि पिण आहिनि। पर हिन नसरपुर शहर में हज़रत मिसरी शाह इमाम रहमतुल्लाह अलैह जी पिण मज़ार बि आहे, जिते हज़ारे माण्हू जे अक़ीदत जो मर्कज़ पिण बणियल आहे। पर नसरपुर शहर जिते अमन मोहब्बत ऐं अल्लाह सां लाॻापियल जी ख़ुशबू आहे। नसरपुर सिंध जो शहर आहे। नसरपुर जा मेला और रवायतूं बि खोड़ सारियूं आहिनि। पर हिते नसरपुर शहर में काशीअ जे हज़ारे सालनि जो कमु पिण कयो वेंदो आहे। पर नसरपुर शहर में खेस ऐं ॿियूं बि शयूं खोड़ सारियूं ठहंदियूं हुयूं। पर नसरपुर शहर जेको आहे तमामु जेको आहे सो सौगातनि जे करे बि मशहूरु आहे। जिते नसरपुर शहर में सौगात जेका आहे उहा खीरपड़ा ऐं ॿियूं शयूं बि हिते मशहूरु आहिनि। पर नसरपुर शहर में माण्हू सभु सिंध जी सुञाणप रखनि था। अचो त पंहिंजे शहर नसरपुर ते फ़ख्रु करियूं ऐं उन जी तारीख़ खे महफ़ूज़ करियूं ऐं ईंदड़ नस्ल खे ॿुधायूं त असां केरु आहियूं। नसरपुर रुॻो शहर न आहे, हीअ सिंध जी सुञाणप आहे। अचो त हिन सॼे शहर जो जेको सरमायो आहे उन जी ॻाल्हि कयूं ऐं उन सां पाण जोड़जक कयूं ऐं उन तारीख़ खे न विसारियूं। महिरबानी थींदी हिन मुंहिंजी वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदो। मुंहिंजो MIP जेको चैनल आहे ब्लॉगर उनखे बि सब्सक्राइब कंदा ऐं मुंहिंजे पेज खे फॉलो, मुंहिंजे जेको फेसबुक आहे उनखे फॉलो बि कंदा ऐं जेको आहे सो लाइक शेयर ज़रूरु कंदा त जीअं तव्हांखे हर वक़्तु मुंहिंजी नई जेका वीडियो आहे उहा पहुचंदी रहे। वरी महिरबानी, इंशाल्लाह ॿिए कंहिं टॉपिक ते तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदो मोहम्मद इसहाक परियार खे इजाज़त। अल्लाह ने गेबान। पाकिस्तान ज़िंदाबाद।